जेकमाबाद इस्मामलिन खे ॿुझो ॾियण लाइ भरपूर उपाउ वरिता आहिनि। कंहिं बि ॾोहारे खे बख़्श न कंदासीं। ॾोहनि जी दुनिया खां परे थी वञनि या गिरफ़्तारी लाइ तयारु रहनि। मीडिया अवाम जी तर्जुमानी आहे, निशानदही करण ते कार्रवाई कबी। SSP जेकमाबाद आमिर अब्बास शाह सां नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जी तफ़सीली मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। SSP जेकमाबाद आमिर अब्बास शाह नेशनल प्रेस क्लब जेकमाबाद जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त स्मगलिंग जे रोकथाम लाइ कोशिशूं वठियूं पिया। स्मगलिंग मुल्क जी मुआशी तरक़ी जी राह में रुकावट आहे, जंहिं खे क़तई तौर ते बर्दाश्त न कबो। हिन चयो त ॾोहारीन ॾोह छॾे ॾियनि या गिरफ़्तारी लाइ तयारु थियनि। ॾोहारनि सां को बि समझौतो न कबो। पंहिंजो आइनी फ़र्ज़ सम्झंदे ज़िले जेकमाबाद खे ॾोहनि खां साफ़ कबो। हुन वधीक चयो त सहाफ़ी बिरादरी अवाम जी तर्जुमानी हूंदी आहे। ॾोहनि तोड़े समाजी बुराइनि जी निशानदही करण ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आणिबी। उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब जेकमाबाद जो सदर मोहम्मद अली सुरयो, वाइस चेयरमैन सीनियर सहाफ़ी मोहम्मद अली राजपूत, नेशनल प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी ग़ुलाम अब्बास दायो, अब्दुल रज़ाक सियाल, अब्दुल सत्तार दायो, बिलावल बलोच, खैर मोहम्मद दायो, नवीद अहमद सुमरो, ताज मोहम्मद दायो, फरीद गुल समेत ॿिया सहाफ़ी मौजूद हुआ।